असांजे हिन कार्यक्रम में युवा साथियुनि खे मंच प्रदान कयो वेंदो आहे, मंच ॾिनो वेंदो आहे उन्हनि जी कला खे हिते ॾेखारण जो। रीवा मां असांजे विच में हिकु बालकी अॼु हिते आई आहे जंहिंजो नालो आहे दीप्ति ठारवानी। जीअं त सिंध जी ॻाल्हियूं पियूं हलनि, हिकु कवि नारायण श्याम साहब ॾाढी दुख ॾियण वारी ॻाल्हि चई हुई। कविता त उन्हनि जी ॾाढी वॾी आहे, पर आख़िरी जूं ॿ लाइनियूं उन्हनि जेके लिखियूं कि अलाह ईअं न थिए कि किताबनि में पढ़िजे हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। त नारायण श्याम शायदि अॼु मौजूदु हुजनि हा त भारतीय सिंधु सभा ऐं सिंधी मेला समिति जे हिन आयोजन खे ॾिसी करे त ज़रूरु ठरनि हा किथे न किथे कि न ईअं न थींदो, असांखे डपु करण जी ज़रूरत न आहे। अॼु बि असां नवनि ॿारनि खे हिकु हलचल त आई आहे, पोयनि कुझु सालनि में हिकु हलचल हली रही आहे जंहिंमें भारतीय सिंधु सभा जी पूरी कोशिशि इहा रहंदी आहे कि नई टही जेका कुझु ॾहाका पहिरीं वारे वक़्त में ॿोलीअ खां परे थी वई, उनखे कीअं वरी वापसि पंहिंजे संस्कारनि, पंहिंजे संस्कृति ऐं पंहिंजे लैंग्वेज सां जोड़ियो वञे। इन जे लाइ केतिरियूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। रीवा मां हीअ बालकी जेको गीत खणी करे आई आहे, उन में बि सिंध लाइ उहा चई रही आहे कि सिंध मुंहिंजी अम्मा आहे ऐं उन जे लाइ त मां छा लिखी छा लिखां, ऐं जॾहिं बि जनमु वठां त सिंध में ई वठां। आमंत्रित करणु चाहींदसि दीप्ति ठारवानीअ खे। दीप्ति ठारवानी। सिंध तुहिंजो शान, तुहिंजो शान, सिंध तुहिंजो शान, छा गाया तुहिंजी पाक पीढ़ीअ खे सुरमो कर पाया। अल्लाह तुहिंजी पाक पीढ़ीअ खे सुरमो कर पाया। नची नीहू निभाया निर्मल वॾे नाज़ सां, वो लाव्या सिंध मुंहिंजी अम्मा, सूह तुहिंजे मथां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अम्मा, सूह तुहिंजे मथां, सिंध मुंहिंजी अम्मा, सूह तुहिंजे मथां। छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अम्मा, सूह तुहिंजे मथां, सिंध मुंहिंजी अम्मा, सूह तुहिंजे मथां। छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। हिकु कलम हिकिड़ो मां, हिकु कलम हिकिड़ो मां, कीअं पूरो पवां। छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी